सिंध तालीम वारे वज़ीर सरदार शाह चयो आहे त तालीम खाते में हिक बि जाली भर्ती साबित थी त हू इस्तीफ़ा ॾेई हलियो वेंदो। 14,000 मां 12,000 उम्मीदवार पास थिया, उन मां साबित थिए थो त अहलियत थी। सेक्रेटरी तालीम जो पुट ऐं संदसि न्याणी बि फेल थिया आहिनि। रहिजी वेंदड़ सीटुनि जे लाइ ॿीहर टेस्टूं वरितियूं वेंदियूं। भिटशाह में मीडिया सां ॻाल्हि ॿोल्हि कंदे सूबाई वज़ीर सकाफ़त ऐं सियाहत ऐं नवादरात सैयद सरदार अली शाह चयो त भिटाई जी मज़ार ते दुआ घुरी आहे समूरी दुनिया मां कोरोना वबा ख़त्म थिए ऐं दरगाहुनि जा मेला ॿीहर मचनि। सूबाई वज़ीर सैयद सरदार शाह चयो त सरकार जी ज़िम्मेवारी आहे त अहिड़नि मौक़नि ते SOPs ते अमल कराए अवाम खे हिन वबा खां बचाए। सैयद सरदार शाह जी आमद खां अॻु इंतिज़ामिया पारां दरगाह खे आम ज़ाइरीन खां ख़ाली कराइण ऐं शहर बंदि करण वारे सवाल ते हुन चयो त खेसि उन ॻाल्हि जो को बि इल्मु नाहे। हुन चयो त जेकॾहिं संदसि करे लतीफ़ जे पांधीअड़नि ऐं शहरियुनि खे तकलीफ़ पहुती आहे त उन लाइ हू खां माफ़ी घुरे थो। सरदार शाह चयो त हू अवामी माण्हू आहे, खेसि सिक्योरिटी जी ज़रूरत नाहे, अवाम जे विच में रहण वारो आहे। अवाम सां अहिड़े सलूक ते ज़िले इंतिज़ामिया खां पुछाणो कयो वेंदो। हुन चयो त भिटशाह पब्लिक स्कूल समेत टंडो अलैया, टंडो मोहम्मद खान जे पब्लिक स्कूल जी बिल्डिंग जो कमु हिकु NGOs हवाले कयो वियो आहे। जल्दी कमु मुकमल कराया वेंदा। हुन चयो त तालीम खाते में हिक बि जाली भर्ती साबित थी त इस्तीफ़ा ॾेई छॾींदुसि। सूबाई वज़ीर चयो त 14,000 मां 12,000 उम्मीदवार पास थिया, उन मां साबित थिए थो त मेरिट थी। सेक्रेटरी तालीम जो पुट ऐं संदसि न्याणी बि फेल थिया आहिनि। रहिजी वेंदड़ सीटुनि लाइ ॿीहर टेस्टूं वरितियूं वेंदियूं।